ही बई बांदर महबूब साईं जी दर ते बीठा आहिनि लगे थो त ही सदोरी खे बदनाम कंदा अॼु वञी ॾियां थो ॿिन्ही खे साटो राव सदोरी जी रुगो नी मलुकड़े मां जान छुटे पोइ मुखे मोर ॿधण खां केरु बि रोके नथो सघे बिल्ली खे सदाई खाब में चिचरा छा चई राव मां तुंहिंजो उस्ताद आहियां मूंखे ईअं ॻाल्हाईंदो कि शर्म नथो अचे उस्ताद मां बिल्ली खे चयो तव्हांखे थोरी चयो चङो चङो तूं हिते बि माण्हू ॾिसी वठि त मां दीदार दवा पी वठां हा उस्ताद मुंहिंजी नज़र हेॾे होॾे फिरंदी रहंदी रुगो पंहिंजी नज़र हिकिड़े हंधि रखजांइ अरे तव्हां हिते छो बीठा आहियो हिते छो बीठाऊं अदा बढ़िया हिते छो बीठाऊं इहो तोखे मुंहिंजो शागिर्द ॿुधाईंदो अरे हिन खे छॾ इहो किनो बूथ खणी हिते छो आयो आहीं वात के लगाम नहीं वरू तो शायद खबर ना आई शायद वो जरी मुझे के चक मारे तो छूसे मारे अरे बियो त मां तव्हां जी ज़हर थो कढां ॿुधायो हिते छो बीठा आहियो अदा वजाम जे मां सच ॻाल्हायां त मूंखे छॾे ॾींदे हा अदा वजाम उस्ताद आहे न सदोरी सां इश्क थो करे अरे खिसक सूरत पढ़ मां पाण हिन खे सेखर त ॾियां थो हमारे भैया ये तो भैया बाबू तो अरे पेट हमारे यार इन्हें नजर आते अरे मुझे वो डर तो मैं गई वो वाह 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 मामा ने इजाजत